सामनो करण जे लाइ कामनाउनि जो त्याग करणो असांखे जीवन में हर परिस्थिति के सामनो करण लाइ असांखे कामनाउनि खे त्याग करणो। 3/12/1970 जा महावाक्य आहिनि। अॼु हर हिक खे अव्यक्त स्थिति जो अनुभव कराइनि था बाबा। अव्यक्त स्थिति में स्थित थी करे बाबा जा महावाक्य ॿुधो। बाबा हर हिक खे अव्यक्त स्थिति जो अनुभव कराइनि था। हर हिक यथाशक्ति अनुभव करनि था। केस ताईं हर हिक निराकारी ऐं अलंकारी ठहे। बाबा जी छा था ॾिसनि कि असां आत्मा जो केस ताईं निराकारी स्थिति में स्थित रहंदा आहियूं ऐं अलंकारी अर्थात सभु शक्तियूं गुण सम्झ जा अलंकार असां वटि हुजणु खपे। पॉइंट बुद्धि में हुजणो खपे, अनुभव हुजणो खपे। कहिड़ी शक्ति, कहिड़ो गुण, कहिड़ी सम्झ कंहिं समय असांखे कार्य में लॻाइणी आहे त उहो बाबा ॾिसनि पिया। केतिरा कहिड़ा कहिड़ा ॿार निराकारी स्थिति ऐं अलंकारी स्थिति में स्थित रहंदा आहिनि। छोकी ॿिन्हिनि जी आवश्यकता आहे न। अलंकारी कॾहिं बि देह अहंकारी न ठही सघंदो। असांखे बाबा आत्मा खे जेका गुण शक्तियूं सम्झे थो इहे अलंकार असां वटि हूंदा त असां कॾहिं बि देह जे अहंकार में थोरी हूंदासीं, देह जे वश ईंदासीं। अगरि असां वटि शांति जी शक्ति हूंदी, सामनो करण समाइण जी सहन शक्ति हूंदी त असां कॾहिं कंहिंखे उल्टा सुल्टा शब्द चईंदासीं, कंहिंजे लाइ बुरो सोचंदासीं, कंदासीं। कॾहिं बि देह जी जेका बि आहिनि पंहिंजा मुख हिन सां अपशब्द कंदासीं त आत्मा जा अलंकार न आहिनि। हिन समय आत्मा खे शांति जी शक्ति न आहे, सहन करण जी शक्ति जो अलंकार न आहे त आत्मा देह भान में देह अहंकार में अची करे कुझु बि चई थी छॾे कि मां वॾी आहियां। इहे बि अहंकार आहे न, मूंखे ईअं कीअं थो चए। आत्मा बि झटि चई थी ॾे। हिन करे सदैव पंहिंजे पाण खे ॾिसो कि निराकारी अलंकारी आहियूं। ये ही मनमना भव मध्याजी भव आहे। बाबा चवनि था इहो ई निराकारी मतलब खुद खे आत्मा समझी बाबा खे यादि करो त मनमना भव थी वियो। मध्याजी भव अर्थात देवता स्वरूप, सभिनि खे ॾियण वारो अलंकारी स्वरूप। स्व स्थिति के मास्टर सर्वशक्तिवान चईंदासीं त मास्टर सर्वशक्तिवान ठहिया आहियो। हिन स्थिति में सर्व परिस्थितियुनि सां पार थी वेंदा आहियो। अगरि असां सर्व परिस्थितियुनि सां पार थींदा था वञूं त सम्झो असां मास्टर सर्वशक्तिवान आहियूं। हिन स्थिति में स्वभाव अर्थात सर्व में स्व जो भाव अनुभव थींदो। असांखे सभिनि जे प्रति आत्मिक भाव रहंदा आहिनि कि असां सभु बाबा आहियूं, हीअं अनुभव थींदो ऐं अनेक पुराणा स्वभाव समाप्त थी वेंदा आहिनि। हिन सां सभिनि जे प्रति स्व जो भाव बि सुठो थींदो वेंदो ऐं पुराणो स्वभाव असांजो समाप्त थी वेंदो। छोकी आत्मिक भाव ई रहंदो। स्वभाव अर्थात स्व में आत्मा जो भाव। मुंहिंजे आत्मा में हुन आत्मा जे लाइ छा भाव आहे? सभी शुद्ध आत्मा आहिनि। स्वभाव अर्थात स्व में आत्मा जो भाव ॾिसो, पोइ इहो भाव स्वभाव जी ॻाल्हियूं समाप्त थी वेंदी। असां चेक न कंदा आहियूं। असांखे चेक करणो खपे कि हिन आत्मा जे लाइ मुंहिंजो इहो भाव छो आहे। हीअ त मुंहिंजो आत्मा भाव आहे न, त हुनखे ख़तमु करणो। त बाबा चए थो इहा स्वभाव अर्थात स्व में आत्मा जो भाव ॾिसो, पोइ इहे भाव स्वभाव जी ॻाल्हियूं समाप्त थी वेंदियूं। सामनो करण जी सर्व शक्तियूं प्राप्त थी वेंदी। असांखे परिस्थितियुनि खे सामनो करण जी सर्व शक्तियूं असांखे मिली वेंदी। जेसि ताईं कोई सूक्ष्म व स्थूल कामना आहे
असांखे मूल शास्त्र धारण करणो, मास्टर सर्वशक्तिवान जो समान घड़ी घड़ी याद रखो। मां मास्टर सर्वशक्तिवान। ॿियो बाबा चई सदा निराकारी ऐं अलंकारी स्थिति में स्थित रहो। त अलंकारी रहंदव त या मास्टर सर्वशक्तिवान जी स्थिति में स्थित रहो, या त मां सर्व अलंकार मूं वटि आहिनि, तो सब कुछ सहज थी वेंदो। ये भाव स्वभाव सब खत्म थी वेंदो। पुराणो स्वभाव का सामनो करण जी सब शक्ति प्राप्त थी वेंदी। जेसिताईं कोई सूक्ष्म वस्तु कामना आहे तेसिताईं सामनो करण जी शक्ति न ईंदी। असांखे सूक्ष्म स्थूल मन में कामना हूंदी आहे न, त असां कहिड़ी ॻाल्हि जो सामनो न करे सघंदा आहियूं। और जेके सब कुछ हूंदो आहे, मन में कोई कामना न हूंदी आहे, त उहो आराम सां हर परिस्थिति जो सामनो करे अॻियां वधंदो वेंदो। बाबा चवनि था कि कामना सामनो करण न ॾींदी आहे। हिन करे ब्राह्मणनि जो अंतिम संपूर्ण स्वरूप जो ॻायल आहे। मालूम अथव कहिड़ो? हिन परिस्थिति जो वर्णन आहे इच्छा मात्र अविद्या। भई मन में कोई न कोई कामना हूंदी आहे, तॾहिं त असां सम्झो असां कुछ करण था चाहियूं, सम्झो बाबा जी कोई सेवा करण था चाहियूं, लेकिन कोई न कोई अहिड़ी मन में ॿी भी कामना हूंदी आहे जंहिंजे कारण असां उहो कम करण चाहींदा आहियूं। हुनमें जो भी ॻाल्हियूं अचनि थियूं हुनजो सामनो न करे सघंदा आहियूं। सम्झो तव्हांखे कोई घर वारा मना था करनि कि इहो न करो, त असां हुननि जो सामनो न करे सघंदा आहियूं, छोकी काथे काथे घर वारनि में भी मोह हूंदो। हाँ ठीक है, बाबा भी चवंदा धीरे धीरे करो, युक्ति सां करो, लेकिन अगर असांजे मन में वो पक्को हूंदो न मूंखे करणो ई आहे, त असां कहिड़ी भी परिस्थिति खे सोचे समझी सामनो करे। सामनो करण मतलब असां कंहिंसां लड़ाई झगड़ो या कंहिंसां वैर भाव करे ये सब करो न, परमात्मा जी शक्ति सां उन्हनि खे भी शांति प्रदान करे ऐं असां पंहिंजी उहो ॻाल्हि पूरी करे छॾूं। त काथे काथे असांजी ॿी कामनाएं भी हूंदियूं आहिनि। हिन करे एक्चुअल जो असांखे हिन ब्रह्मण जीवन में संपूर्ण ठहण जो जेको लक्ष्य हूंदो आहे, हर ॻाल्हि खे धारण करे संपूर्ण ठहूं, उते असां पुठियां पइजी वेंदा आहियूं। त बाबा चए थो कि कामना हूंदी आहे न मन में, लौकिक दुनिया में भी जे लाइ त असां संपूर्ण ठहण जे लाइ जो सामनो करणो पवंदो आहे दुनिया जो, उहो न करे सघंदा आहियूं। हिन करे बाबा चए थो असांजे ब्राह्मणनि जो अंतिम संपूर्ण स्वरूप जी ॻायल आहे इच्छा मात्र अविद्या। भई असांखे त सिर्फ़ हिकु ई इच्छा हुजणी खपे सभु ब्राह्मण ॿारनि जी, कि असांखे बाप समान संपन्न संपूर्ण ठहणो। त जॾहिं इहा ई इच्छा हूंदी असां वटि, त असां पंहिंजे जीवन में आपे ई हुन ई लक्ष्य ते धीरे धीरे हलंदा रहंदासीं। जल्दी जल्दी जिते ज्यादा हूंदी न उते जल्दी जल्दी हलंदासीं, त असांखे कोई रोकंदो बि न। सम्झो कंहिंखे डॉक्टर ठहणो हूंदो आहे, कंहिंखे इंजीनियर ठहणो हूंदो आहे, त हुन ॻाल्हि में लॻल हूंदो आहे। भई न ॾिसो मूं वटि पैसा आहिनि या न आहिनि, या आहे न उहो त पंहिंजी लगन सां पढ़ाई कंदो वेंदो आहे, डॉक्टरी जी इंजीनियर जी। आपे हुनखे माण्हू हुनजी लगन ॾिसी करे हुनखे पैसा बि ॾींदा आहिनि, हुनखे कंहिं न कहिड़ी सुविधा बि ॾींदा आहिनि, टीचर्स ॾींदा, मोहल्ले वारा, रिश्तेदार, गवर्नमेंट। ये अगर असांजे जीवन में हिकु ई कामना रही कि मूंखे त बाबा जहिड़ो ई ठहिणो आहे, बाप संपन्न संपूर्ण ई ठहिणो आहे। ये जेका भी असांजे जीवन में बंधन ईंदा आहिनि या कोई भी परिस्थिति या ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि,
कि सहज ही पाण जो सामनो करे अॻियां वधंदा वञनि। लेकिन असांजी बाबा जहिड़ो ठहिण जे अलावा अगरि इन दुनिया में चाहे ब्रह्मण जीवन में भी हूंदो न, भई मां सुठो भाषण करां, सुठो ईअं करां, वो करां, ये सेवा करां, वो भी कामना बाबा चए तो वो भी इच्छा ठीक है सेवा जे पर्पज सां करो। लेकिन अगर नथी थी सघे हिन जो मतिलबु असां दिलि शिकस्त न थी वञे, पोइ बाबा खे यादि करणु भुलिजी वञे, सेवा सेवा सेवा। तो ये भी न करणो है। या लौकिक दुनिया में भी कोई कामना हूंदी आहे त बाबा जे अलावा पोइ हुन में भी लॻी वञे, हुन में भी लॻणो आहे। लेकिन मन में असांजे मन में ये पक्को वेठो हुजे, ये कामना करणी है कि असांखे बाप समान थियणो, बाक़ी जे साइड में जो करूं था भई ये करो ही था, लेकिन मेन लक्ष्य असांजो उहो हुजणो। तो बाबा चए तो असांजी अंतिम संपूर्ण स्वरूप जो गायन आहे इच्छा मात्रम अविद्या। सेवा जी भी इच्छा न रखणी आहे, अंत समय ये हुजणो खपे बसि मां ऐं बाबा। हाणे पाण खां पुछो, इच्छा मात्रम अविद्या अहिड़ी स्थिति सां ब्रह्मणनि जी आई आहे? जॾहिं अहिड़ी स्थिति ठहंदी तॾहिं जय जयकार ऐं हाहाकार भी थींदो। जय जयकार थी न सभु चईंदा असांजो शुद्धी असांजे अंतिम स्टेज जो साक्षात्कार सभिनि खे थींदो त सभु जय जयकार भी कंदा। बाबा असां द्वारा त प्रत्यक्ष थींदो न, ऐं हाहाकार भी थींदो। जंहिं बाबा खे न पहचानियो या एॾा सारा जो भी अंत समय त ॾाढो कड़ो अचण वारो आहे न, शुद्धी विनाश थींदो त हिकु तरफ़ त माण्हुनि एॾा सारा बॉम्ब ब्लास्ट भूकंप वग़ैरह ईअं थींदो त माण्हू भी हाहाकार कंदा। हिकु तरफ़ परमात्मा जो साक्षात्कार असां द्वारा थींदो त जय जयकार भी थींदो। ये आहे तव्हां सभिनि जो अंतिम स्वरूप। त हाणे असांखे हिकु इच्छा रखणी आहे कि मूंखे त पंहिंजी सोच बोल कर्म बाप समान ठाहिणा आहिनि, चलन संबंध व्यवहार। त बाबा चवनि था कि पंहिंजे स्वरूप जो साक्षात्कार थींदो आहे, सदैव पंहिंजे संपूर्ण भविष्य स्वरूप ईअं ॾेखारे में ॾे जीअं शरीर छॾण वारनि जी बुद्धि में स्पष्ट रहंदो न कि हाणे मूंखे ये छॾे करे नयो शरीर धारण करणो। सतयुग में स्पष्ट हूंदो न, उहे असांखे खुद खे भी पहिरियों पंहिंजो अंदर आत्मा खे लॻणो खपे। असां बाबा चईंदा न जीअं जीअं असांजी स्टेज नज़दीक ईंदी वेंदी न आत्मा जी सुख प्रधानता जी स्टेज, आत्मा खे अनुभव थींदो कि मां भविष्य में छा ठहण वारी आहियां। पंहिंजे हाणे जे संपूर्ण भविष्य स्वरूप असांखे स्पष्ट ॾेखारण में ॾींदो, असांखे ॾेखारण में ॾींदो तॾहिं त ॿियनि खे भी अनुभव थींदो न। त बाबा जीअं शरीर छॾण वारनि जी बुद्धि में स्पष्ट हूंदो आहे सतयुग में कि हाणे मूंखे शरीर छॾी नयो वठणो आहे, ये सदैव बुद्धि में रही कि हाणे ये स्वरूप के धारण करणो आहे मूंखे। जीअं सूर छोलो ॾाढी जल्दी धारण करे वठंदा आहियूं, ये संपूर्ण स्वरूप धारण करो आहे, संपूर्ण स्थिति जो आह्वान करणो आहे। संकल्प करो असांजी संपूर्ण स्थिति आत्मा जल्दी जल्दी अची थी वञे, असांजी सुतो प्रधान स्थिति जल्दी जल्दी धारण थी थींदी वञे। ॾाढो सुंदर और श्रेष्ठ वस्त्र साम्हूं ॾेखारण में ॾींदो, कोई पुराणो वस्त्र छॾे उहो नयो धारण करण छा मुश्किल हूंदो। ये जॾहिं पंहिंजे श्रेष्ठ संपूर्ण स्वरूप स्थिति खे ॼाणदा आहियो, साम्हूं आहे त वो संपूर्ण श्रेष्ठ स्वरूप धारण करण में देरी छो थी लगे। बाबा पुछूंगा कोई भी अहंकार आए तो वो अलंकार हीन ठाहे छॾंदो। त जितां की बाबा चवनि था अहंकार खे चेक कजो,
अहंकार कीअं खत्म थींदो? सदा स्वयं की निराकारी ऐं अलंकारी अनुभव करो। कोई भी अहंकार असांखे हूंदो, कंहिंजो बि, ज्ञान में भी अहंकार अची वेंदो न। शुद्ध अहंकार हुजणो खपे कि हा असां बाबा खे पहचानियो, असां बाबा खे ॼाणंदा आहियूं, बाबा जो ज्ञान सम्झंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं, असां स्वर्ग में वञूं था। लेकिन ये शुद्ध अहंकार हूंदो त ॿियनि जे मथां असांखे रहम ईंदो, असां उन्हनि खे नंढो न सम्झंदासीं, उन्हनि जे मथां असांखे रहम ईंदो। कोई भी अहंकार आए त वो अलंकारहीन ठाहे छॾंदो आहे। इन करे निरअहंकारी ऐं निराकारी पोइ अलंकारी बि ठहणो। निरअहंकारी निराकारी पोइ अलंकारी बि ठहणो। त सिधा निराकारी ठहींदा त आपी अहंकार खत्म थी वेंदा। हिन स्थिति में स्थित थियण वारा, हिन स्थिति में स्थित थियणो सर्व आत्माउनि जे कल्याणकारी थियण वारा ई विश्व जे राज्यकारी जेका हिन निरंकारी निराकारी ऐं अलंकारी स्थिति खे प्राप्त कंदा न, उहे ई विश्व जा राज्यकारी थींदा। त ब्रह्मा बाबा जा अंतिम शब्द भी यही हुया न, निराकारी निर्विकारी निरंकारी। त बाबा जी हाणे धारण कयूं, जॾहिं सर्व कल्याणकारी ठहींदव त छा जो सर्व जो कल्याण करण वारो आहे उहो पंहिंजो अकल्याण करे सघंदो आहे। इन करे त बाबा चई न, सभिनि जे लाइ असांखे जॾहिं बि संकल्प करो न, सभु अलंकारी थी वञे, सभु निरंकारी थी वञे, सभु निराकारी स्थिति में थी वञे, त हुनमें असां बि अची वियासीं। सदैव पंहिंजे खे विजय रतन सम्झी करे हर संकल्प ऐं कर्म करो। मां विजयी आत्मा, इनखे सुमान त सदा यादि रखो। हिकु त मां निर्विघ्न आहियां, ॿियो विजयी आहियां। ये ॿ सुमान असांखे जीवन में ॾाढो अॻियां वठी छॾी। सॼे ॾींहं में कोई न कोई विघ्न ईंदो आहे, पोइ हारजी वेंदा आहियूं। सुबुह सुबुह जो ये ॿ चीज़ें त ज़रूर स्मृति में तिलक लॻायो, मां निर्विघ्न आत्मा आहियां, विजयी आत्मा। भई कोई भी कम कंदासीं, चाहे पुरुषार्थ ही करूं, त हुनमें कोई विघ्न न ईंदो, विजय थी वेंदासीं। त सदैव पंहिंजे खे विजयी रतन समझी करे हर संकल्प कर्म करो। मास्टर सर्वशक्तिवान कॾहिं भी हार न खाई सघंदो। हार खाइण वारा खे न सिर्फ हार, लेकिन धर्मराज जी मार भी खाइणी पवंदी। हाणे त हार थी वई, लेकिन पोइ धर्मराजपुरी में मार भी खाइणी पवंदी। छा हार ऐं मार मंजूर आहे? बाबा पुछनि था। जॾहिं हार खाईंदा आहियो न, हार खां पहिरियों मार साम्हूं रखो। मां हाणे अगरि हिन माया जे हिन वार सां हारजी वियमि, सम्झो कोई ॿार आहे, तव्हांखे ॾाढो परेशान थो करे, ऐं अगरि तव्हां हुनजे परेशान करे थो तव्हां चओ मां ॾाढो कंट्रोल कयो, आख़िर मां हुनखे क्रोध न त रोब ॾेखारियो ई सी, अख ॾेखारी ई सी। बाबा खे यादि करे कंदव त बची वेंदो। बाबा तव्हांजो ॿार ॾाढो ई थो करे, तव्हां ॾिसो था छा करो। ऐं अगरि असां हार खाई छॾी, अख ॾेखारे, ॿ शब्द बि चया ऐं हथ बि उठाए छॾियो, हुन खां पहिरियों असांखे यादि रखणो खपे कि हाणे अगरि मां क्रोध न कंदमि त मूंखे धर्मराजपुरी में मार न मिलंदी। न त हाणे त हिनखे कंट्रोल करण लाइ मां हिनखे डांटियो मारियो, लेकिन हिनजे बदिले मूंखे धर्मराजपुरी में भी मार पवंदी। असां त सोचूं था भई नंढी ॻाल्हि आहे, भई ॿार, लेकिन ॿार तव्हांजो आई न, बाबा जो आहे। बाबा खे यादि करे हुनखे एतिरो प्यार सां 100 बार भी सम्झाइणो आहे न, त तव्हां प्यार सां सम्झाइणो ई आहे।
जी हाणे आई गृहस्थी तव्हांखे संभालणो, लेकिन मुंहिंजो सम्झी करे संभालंदो न त ईंदो ई सही। पोइ मोह ईंदो आहे, डपु लॻंदो आहे, अरे ये ग़लति संग में न हली वञे। ऐं बाबा खे ॾेई छॾंदो न, तव्हां हुनखे प्यार सां बि संभालंदो, उहो लाइन ते बि अची। त बाबा चवनि था जॾहिं हार खाईंदा आहियो, हार खां पहिरियों मार साम्हूं ॾिसो, धर्मराज मार सां भूत बि भॼी वेंदे। ॿार में बि रोइण जो संस्कार हूंदो, जिद करण जो संस्कार हूंदो, न मंदो मार खाईंदो त हुनजे अंदर जेको रोइण जो भूत हूंदो उहो भॼी वेंदो न। लेकिन असांखे हाणे मारणो न आहे। बाबा चए थो हाणे असांखे ख़ुदि जे या विकार बुराइनि खे कंट्रोल करण लाइ यादि रखणो। बाबा चए थो मार सां भूत बि भॼी वेंदो। भई अगरि असां सोचा की न हिनखे डांटियो मारियो त मूंखे धर्मराजपुरी में मार पईंदी, क्रोध जो भूत बि असां मां भॼी वेंदो। त मार खे साम्हूं रखण सां भूत भॼी वेंदा आहिनि। हाणे ताईं हार खाइण कंहिंजो कमु आहे? बाबा प्रश्न रखनि, अगरि अञा ताईं बि असांजी हार थींदी आहे, हार मतिलबु अञा ताईं बि असां पुराणे स्वभाव संस्कारनि जे वश थी वेंदा आहियूं, पुराणे रीति माण्हुनि सां ॻाल्हाइण, ग्लानी करण, हिक ॿिए जी निंदा करण, या कोई बि पुरानी चाल चलन, मतलब असां नई नथा धारण करूं न, आखिरी स्वभाव संस्कार विकार बुराइनि जे वश थी करे असां बि अगरि कुझु कर्म करूं था त मतलब अञा बि असां हार खाई करे वेठा आहियूं, मतलब देर ताईं संस्कार नथा धारण करे सघूं। त मास्टर सर्वशक्तिवान खे न, पोइ अहिड़े जेका अञा ताईं हार खाईंदा आहिनि, अञा ताईं हार खाइण वारा अगरि कंहिंजो कमु आहे त मास्टर सर्वशक्तिवाननि खे न चईंदासीं। मतलब ख़ुदि खे मास्टर सर्वशक्तिवान न सम्झंदा आहिनि, तॾहिं त हार खाईंदा आहिनि न अञा ताईं। इन करे पुराणी ॻाल्हियूं, पुराणी चाल ॾेखारण में ईंदी आहे सूरत में। त उहो अगरि चए बि मां मास्टर सर्वशक्तिवान त केरु मञंदो? जेका बाबा जा पक्का ॿार हूंदा ऐं उहो चवनि की असां अञा ताईं थोरो थोरो क्रोध करणो पवंदो आहे, मारणी पवंदी आहे, थोरो बहुत ईअं हलंदा आहियूं कंदा आहियूं, त उन्हनि जी सूरत सां इहे शब्द शोभदो न, शोभदो न। छो हिकु बार अगरि कोई चईंदो न की असांखे बि कोई मिले कि असां बाबा जा ॿार आहियूं, बाबा जी मुरली ॿुधंदा आहियूं, बाबा खे यादि कंदा आहियूं, रोज़ अमृत वेलो इहे सभु धारणा कंदा आहियूं, ऐं अगरि उनखे ॾिसंदे हिकु बार बाबा जो नाम वठंदे कि हा ये बाबा जा ॿार आहिनि, त माण्हू सदा सोचंदा आहिनि कि बाबा को बाबा जी सभु धारणा सोचनि कि हिनमें सभु ॻाल्हियूं हुजणियूं खपनि। ऐं अगरि थोरो सो बि हुनमें नुक्स ॾिसंदा चईंदा बि त चइनि त ही त ब्रह्म कुमारी वटि वेंदा आहिनि, लेकिन हुते त क्रोध कंदा ई न आहिनि, हे त क्रोध थी करे, पोइ शोभदो। हिन करे बाबा चए थो जीअं सम्झो कोई वॾे घर जो माण्हू हुजे ऐं चए हा मां फलानी जी धीअ या पुटु आहे, लेकिन हुनजी चाल चलन ऐं ॻाल्हाइण व्यवहार हिकदमि ॿिए रीति हुजे त उहो चईंदा न, अरे त चए थो हिनजो ॿार आहे, लॻे त नथो हिनजा माउ पीउ त अहिड़ा सुठा अथसि। ईअं ई बाबा असांखे चए थो की तव्हां हिकु बार अगरि दुनिया वारा त ॼाणंदा ई आहिनि, भले ज्ञान में न हलनि, लेकिन हिन ज्ञान में छा छा धारणा करणी पवंदी आहे उहो दुनिया अज्ञानी माण्हुनि खे पतो आहे। त अगरि असां कंहिंखे चईंदासीं असां बाबा जो ज्ञान ॿुधंदा आहियूं त उहो असांखे उन नज़र सां ॾिसंदा आहिनि कि हा इहे बि ईअं कंदा हूंदा, असां न कंदासीं त पोइ चईंदा कि अरे त करनि ई नथा। इन करे बाबा चए थो पोइ तव्हां चईंदव त बि शोभदो न। हिन करे संपूर्ण स्वरूप खे हाणे हाणे धारण करण जी पंहिंजे में प्रतिज्ञा कर। प्रयत्न और प्रतिज्ञा में ॾाढो फर्क़ु हूंदो आहे। भई मां कोशिशि कंदमि,
बाबा थोड़ा ॾींहं पहिरियों चई न, कोशिश कंदमि, ॾिसंदमि, ये पोइ कमानदारीअ सां त्रेता युगी आत्मा थी वई। अगरि तव्हां अञा बि चाहींदा आहियो कि हा मां कोशिश कंदमि, त सम्झो तव्हां त्रेता युग में ईंदव। ऐं बाबा से प्रतिज्ञा करे हाणे खां ई कंदव, भले थींदो महीने खां पोइ पक्की धारणा, लेकिन शुरू त हाणे खां ई करणी पवंदी न। जल्दी जल्दी कंदा त हिकु ॾींहं में बि पक्की धारणा थी वेंदी, पक्को संस्कार थी वेंदो। त बाबा चए थो प्रयत्न और प्रतिज्ञा में ॾाढो फर्क़ु हूंदो आहे। प्रतिज्ञा हिकु सेकेंड में कबी आहे, प्रयत्न में समय लगता है। इन करे हाणे प्रयत्न जो समय न आहे। हाणे त प्रतिज्ञा संपूर्ण रूप जी प्रत्यक्षता करणी है। साक्षात आत्मा साक्षात्कार मूर्त थियणो है। ईअं पंहिंजे पाण खे साक्षात्कार मूर्त सम्झण सां कॾहिं बि हार न खाईंदासीं। संकल्प त करणो न, बाबा चईंदा न हिकु संकल्प तव्हांजो त इहो असांजो हिकु कदम थी वियो। 1000 गुणा बाबा मदद कंदो कि मुंहिंजो ॿार चए थो मां ईअं आहियां, त बाबा जी बि मदद मिलंदी आहे असांखे। हाणे ई ठाहे छॾिजो बाबा, हाणे प्रतिज्ञा जो समय न आहे, न कि हार खाइण जो समय। अगर बार बार हार खाईंदा आहियो त हुनजो भविष्य भी छा हूंदो। ऊंचे 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 पद त न पाए सघंदा न। बार बार हार खाइण वारनि खे देवताउनि जा हार ठाहिण वारा ठही वेंदा। बार बार हार खाइण वारनि खे देवताउनि जा हार ठाहिण वारा ठहिणो पवंदो। देवी देवता जो गले में हार पाईंदा न, उहो ठाहींदासीं। सोचो तव्हां घड़ी घड़ी हार खाईंदा त उते बाबा ॾिस हाणे फिक्स था करो न। बाबा ॿुधाईंदा न कि महाराजा महारानी जी क्वालिटी, पोइ हुन खां घटि प्रजा, पोइ केरु माण्हू छा छा कंदो। त अगरि असां हाणे हार खाईंदा रहंदासीं त उते देवी देवताउनि जे गले जी माला ठाहिणी पवंदी। जेतिरो ई बार बार हार खाईंदा रहंदा ओतिरो ई बार बार हार खाइणो पवंदो। रतन जड़ित हार ठाहींदा। ऐं पोइ द्वापर में बि जॾहिं भगत ठहींदासीं न त अनेक मूर्तियुनि खे बार बार हार पाराइणो पवंदो। भक्ति मार्ग में माण्हू मूर्तियुनि खे हार पाराईंदा आहिनि न, उहो जेका बार बार हार पाराइण मतिलबु असां जीवन में बार बार हार था खायूं विकार बुराइनि सां, त असां हिन मूर्तियुनि खे हार था पारायूं कि भई इहे असांखे मदद करनि। असां त हारजी वियासीं, इहो जीती आहे। इन करे हाणे अॼु पको पको बाबा सां वाइदो करो, बाबा मां कॾहिं बि जीवन में हार न खाईंदमि। हिते कोई हार खाइण वारो आहे छा? बाबा असांखां प्रश्न पुछंदा आहिनि। अगरि हार न खाईंदा आहियो त ज़रूर बाबा जे मथां बलियारी वेंदा हूंदव न। मतलब जो चए बाबा उहो हार चई करे हलंदा हूंदव। हाणे बलियारी व बलि थियण जी तैयारी करण वारा आहियो, समाप्ति में बलि चढ़ंदव या चढ़ी चुकिया आहियो? मतलब हाणे तैयारी कंदव या चढ़ी चुकिया आहियो या समाप्ति में चढ़ंदो। त टिन्हिनि में चेक कजो कि असां बाबा जे मथां बलि चढ़ी आहियूं। बलि थियण मतलब सब कुछ हिनखे ॾेई छॾे, खुद ट्रस्टी थी करे सब कुछ संभालो था। अञा तैयारी कंदव या अंत में चईंदव जॾहिं अंत थींदो तॾहिं चढ़ंदासीं। जो बलियारी थी विया आहिनि उन्हनि जो पेपर बाबा वठंदा। अगरि असां बाबा खे चऊं था बाबा असां त तव्हांखे बलि चढ़ी आहे त बाबा हाणे असांजो पेपर वठंदा। छोकी जॾहिं खां असां बाबा जो ठहिया आहियूं, अगरि तव्हां रोज़ बाबा खे यादि था करो, मुरली था ॿुधो ऐं बाबा खे चओ था हा मूंखे ईअं धारण करणो आहे, ईअं ठाहिणो आहे, त अगरि तव्हांजे जीवन में कोई बि परिस्थिति कोई बि ॻाल्हि अचे थी त सम्झो इहो असांजो पेपर थो अचे। इहो पेपर आयो आहे, हिन में असांखे बाबा इन पेपर में पास कराए, बाबा हुन ॻाल्हि जे लाइ पक्को करणो आहे। त इन करे कॾहिं बि असांखे हाणे बाबा जो ठहिण खां पोइ त कॾहिं बि कोई ॻाल्हि अचे थी न
त माण्हुनि जे हिसाब सां ॾिसो तुरंत बाबा खे यादि करे बाबा जी ॻाल्हियुनि जे हिसाब सां सोचंदो न त तव्हांखे सम्झ में ईंदो, हा मां बाबा खे ईअं चयो, इहो बाबा मुंहिंजो पेपर थो वठे। ये अगरि असांखे बाबा जी यादि हूंदी न त असांखे बाबा जो उहा ॻाल्हि यादि अची वेंदी, हा मां बाबा खे चयो हुयो, बाबा सुबुह जो ईअं चई त ॾिस बाबा मुंहिंजो पेपर बि वठी। एतिरे सभिनि जी अॼु खां कोई कंप्लेन न अचणी खपे। अगरि असां बलियारी विया आहियूं बाबा जे मथां त बाबा चवनि था अॼु खां कंहिंजी बि कंप्लेन न अचणी खपे। जॾहिं हार न खाईंदव त कंप्लेन बि छा थी न। अगरि असां माण्हू कंप्लेन कंदा आहिनि न हिक ॿिए जी, या कीअं छा करे छॾियो छा न, हिक ॿिए जी कंदा आहिनि त बाबा खे त जॾहिं हार न खाईंदव त कंप्लेन बि न थींदी। तव्हां माण्हुनि जो पेपर वतन में तयार थो थिए। कल्ह बि बाबा असांखे चयईं कि बाबा संपूर्णता जा चार तरीक़े सां असांजा पेपर वठंदा संपूर्णता जा। अॼु बि बाबा असांखे चवनि था कि अगरि असां बाबा सां पको था करूं, बाबा मां तव्हांजे मथां बलियारी वई आहियां, त बाबा वतन में वेठा वेठा पेपर था तयार करनि, कॾहिं बि पेपर वठी सघंदा आहिनि। पोइ उन अनुसार असांखे मार्क्स बि मिलंदा कि असां केतिरा बाबा जे मथां बलियारी विया आहियूं। तव्हांखे सम्झ में त अची वेंदो। पोइ अगरि उन अनुसार पंहिंजी स्टेज ॾिसजो, पोइ वापसि सां अभ्यास कजो। अगरि घटि हूंदी त ज्यादा अभ्यास कजो, ऐं ज्यादा हूंदी पास लॻंदव कि हा मां पास थी वियमि, हुनखे पको करे छॾिजो। पोइ ये एग्जाम, ये नंढा नंढा एग्जाम जा मार्क्स फाइनल एग्जाम में जोड़दा आहिनि। पोइ हुन अनुसार असांखे सब्जेक्ट में पद बि मिलंदो ऐं थोरो धन संपत्ति बि मिलंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।